यकीनन मैं इस वक्त मौजूद हूँ सांगड़ का नवाही इलाका है, वर्कशॉप प्राइमरी स्कूल मोहम्मद इब्राहिम बलोच में। यहाँ पे तकरीबन 400 बच्चों की तादाद है। वो असातिज़ा से एक को ट्रांसफर कर दिया गया है, बाकी एक जो टीचर है वो बच्चा है। और पेरेंट्स कहते हैं हम रोड ब्लॉक कर रहे हैं, हम बच्चे लेके हमें बच्चे दे दो, हम रोड ब्लॉक करते हैं। इतने ॿारनि जी तादाद 400 जे लॻभॻि आहे। STR भाई STR तव्हां चओ था त सेक्रेटरी बदिली कयो आहे, सेक्रेटरी खे प्रोपोज़ल कंहिं ॾिनो आहे? सेक्रेटरी खे प्रोपोज़ल तव्हां ॾिनो आहे ऐं हिन स्कूल खे हथ सां तव्हां बंदि करणु चाहियो था एजुकेशन वारा, ऐं असांखे रोडनि ते निकिरण ते मजबूर करणु चाहियो था तव्हां। छो त तव्हांजी जेका STR ठहियल आहे उन जी माना इहा आहे त जिथे उस्ताद आहिनि ॿार न आहिनि, उन उस्तादनि खे उतां कढी स्कूल वारे ॿारनि वारी जॻह ते मुक़ररु कयो वञे। जिथे ॿार आहिनि उतां उस्ताद कढिया पिया वञनि। ही ज़ुल्म जी इंतिहा आहे। सी साहब जो या एजुकेशन वार जो 412 हुआ ई उस्ताद, उन मां भी हिकिड़ो बदिली थी वियो। हाणे बदिली करण जो मक़सदु हिन जो इहो आहे त रुगो पैसा मिलनि। हाणे हिनखे ॾिसो त हेतिरा ॿार हिन खे वधाए ॾियो न, बट उस्ताद हिन खे शाबस ॾियो। शाबस ॾियण जे बजाए हिन जा उहो बि उस्ताद कढी छॾियऊं। इन जे करे कढूं त इहो माल ॾींदो आदमी, इहो वापसि वेंदो। लिहाज़ा हींअर सीनियर प्रिंसिपल आयो आहे लिगारी साहब गुलाम सैन, सुठो उस्ताद आयो आहे। असांखे हिन में उमेद बि आहे। हींअर असांखे उन मनो कई आहे, न त हींअर असां इन एहतजाज जे ख़ातिर रोड बंदि कयूं आहे त असांजा उस्ताद वापसि कया वञनि। तो वरी भी असां अपील था कयूं DC साहब के, एजुकेशन वारनि खे, त लिहाज़ा इन उस्ताद खे वापसि कयो वञे। यकीनन ये थे यहाँ के उस्तादा और इलाके मकीन बच्चों के वालिदैन, वो ये मुतालबा कर रहे हैं DC सांगड़ से, वज़ीर तालीम से, वज़ीर आज़म पाकिस्तान से मुतालबा कर रहे हैं कि फिल फोर नोटिस लिया जाए और यहाँ के जो उस्तादा है जिनको बदली किया गया उन्हें वापस किया जाए। कैमरामैन टीम के साथ सागर दीन मोहम्मद बलोच, वॉइस न्यूज़ सांगड़ सिंध।